ज़हर ज़िंदगी ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड में छा दोस्तों वाकई हाणे रबन जेको आहे कमाल खान जे चवण ते उनजी महफ़िल में शरीक थींदो ॻोठ वारनि सां गॾु, या रबन उते वञी हथियार खणी पुॼी वेंदो ऐं कमाल खान खे धमकाईंदो। छा कमाल खान रबन जी धमकी खां डिॼी वेंदो? छा नेक्स्ट एपिसोड में कमाल खान ओठे सां गॾिजी करे रबन जे मथां वार कंदो, या ओठो इते वरी चालाकी खेॾे यानी वारिस खे फसाईंदो ऐं पाण पोइना निकिरी वेंदो ऐं वारिस सां कहिड़ो हशर थियण वारो आहे नेक्स्ट एपिसोड में। ऐं रबन जो ही आख़िरी एपिसोड आहे या कमाल खान जो इहो नेक्स्ट एपिसोड जेको आहे उहो आख़िरी आहे, या ओठो इन में मरदो? छा थींदो छा न थींदो अचो तव्हांखे ॿुधायूं था इन एपिसोड में। पहिरियां इन खे पूरो ॾिसो ऐं शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि सब्सक्राइब करणु न विसारींदा। हलूं था नेक्स्ट एपिसोड जी तरफ़। पहिरीं ॻाल्हि दोस्तों, रबन जेको आहे मना करे छॾींदो। तव्हां ॾिठो पोइ किस्त में, अॻे किस्त में मना करे छॾींदो आहे। पोइ रबन सोचींदो आहे त मूं ग़लती कई इन खे कमाल खान खे ज़िंदा छॾे करे, इन खे ज़िंदा छॾिणो ई कोन हुयो। ऐं पोइ महफ़िल उॾे वञण जी सोच कंदो त इहो सूअर सोचे छा रहियो आहे कमाल खान, छाजे करे माण्हू गॾु करे रहियो आहे। ऐं रबन खे शक पइजी वेंदो आहे त हीअ पग ॿधण जे लाइ ईअं करे थो, सभिनी माण्हुनि जे साम्हूं पग ॿधींदो ऐं सभिनी ॻोठ वारनि खे धमकाईंदो त मुंहिंजो अॼु खां पोइ चवणु तव्हांखे मञिणो आहे। ऐं जेकी आमिर जी धीउ आहे उहा जेको आहे आमिर जे मथां ॾाढा प्रेशर रखणु हाणे शुरू कंदी, छो त रईस गफ़ार खान हलियो वियो आहे। हाणे हू कमाल सां गॾिजी करे आमिर जा पेर कढण जी कोशिशि कंदी। हाणे आमिर जी वॾी किनी हालत थींदी, लेकिन उन्हनि जो साथ रबन वारा ॾींदा। अॼु जो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। उमेद आहे तव्हां वीडियो ॾिठो हूंदो। महिरबानी करे असांजे चैनल खे बि सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो लाइक शेयर कयो। ख़ुदा हाफ़िज़।